अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम कुझु किताब मां इमदाद अली ओडोमा खे भली कार चवां थो। सामईन अॼोके प्रोग्राम में 3 लेख पेश करे रहिया आहियूं। पहिरियों लेख आहे मोहतरम जामी चांडियो जो। हिन जे लेख जो उनवान आहे वन यूनिट जो क़याम ऐं सिंध जी मज़ाहमती जदोजहद। प्रोग्राम जो ॿियो लेख आहे मोहतरम क़ादिर बख़्श निज़ामाणीअ जे किताब जंग म्याणी मां वरितल, जंहिंजो उनवान आहे हुक्मराननि जी ठाहु पसंदी। प्रोग्राम जो टियों ऐं आख़िरी लेख आहे अॻूणे शागिर्द अॻवान मोहतरम अहमद ख़ान जमालीअ जे किताब विसारिया न विसरनि मां। हिन जे लेख जो उनवान आहे सिंध जे क़ौम परस्तनि ऐं तरक़ी पसंदनि खे गुज़ारिश। प्रोग्राम जी शुरूआत मोहतरम जामी चांडियो जे लेख वन यूनिट जो क़याम ऐं सिंध जी मज़ाहमती जदोजहद सां कंदासूं। हूअं त पाकिस्तान जी तारीख़ में सिंध खे रुॻो अभागी पले पिया आहिनि, पर 14 अक्टूबर 1955 जो ॾींहुं सिंध लाइ बदबख़्तियुनि जो हिकु कारो दौरु खणी आयो, जेको लॻभॻि 15 साल हलियो। 14 अक्टूबर 1955 खां वठी 1 जुलाई 1970 ताईं, यानी बरतानवी दौर में 1847 खां 1935 ताईं 88 सालनि खां पोइ सिंध हिकु आज़ादु वतन न पर जेका सूबाई हैसियत हासिलु कई हुई, इहा वरी 1955 में हिन मुल्क में खसिजी वई। 1843 में जॾहिं अंग्रेज़नि सिंध खे फ़तह कयो, तॾहिं खां अॼु ॾींहं ताईं 170 सालनि जे अरसे मां 103 साल त अहिड़ा हुआ जिन में सिंध खे का जुदा इंतिज़ामी हैसियत बि हासिलु न थी सघी, ऐं बाक़ी वक़्तु सिंध खे जेका सूबाई हैसियत मिली, इन में विरहाङे खां अॻु 1937 खां 1947 जो ॾहाको सिंध जे अंदरूनी पार्लियामानी सियासी इंतशार सबबि सिंध खे को बि लाभ न ॾेई सघियो, ऐं विरहाङे खां पोइ वन यूनिट जे 15 सालनि जे कारे दौर खां सवाइ बि सिंध खे जेका ख़ुदि मुख़्तियारी हासिलु रही आहे, उहा हिकु खुलियल राज़ आहे। इन करे चई सघिजे थो त गुज़िरियल 170 सालनि खां सिंध खे पंहिंजी ख़ुदि मुख़्तियार हैसियत न मिली सघी आहे। जेतोणीकि वन यूनिट जो ऐलान त 14 अक्टूबर 1955 ते थियो, पर हक़ीक़त में इन जा बुनियाद सोच जी हद ताईं पाकिस्तान जे ठहण शर्त पइजी चुका हुआ। नवंबर 1947 में जनाह जे मुआशी मामलनि बाबति सलाहकार सर आर्चिबाल्ड रोलेंड्स सभ खां अॻु में इहा सलाह ॾिनी, जंहिंजी जनाह मुखालफ़त त न कई, पर इहो चई इन खे टारियो त इन लाइ अञा हालतूं साज़गार न आहिनि। जो जनाह साहब 1948 खां वन यूनिट लागू करण ते चाहियो। नेठ 2 मार्च 1949 में आइन साज़ असेंबलीअ में मलिक फिरोज़ ख़ान नून वरी इहा साॻी तजवीज़ पेश कई, जंहिंजी बेगम जहांआरा शहनाज़ हिमायत कंदे इहो चयो त ओलह पाकिस्तान जे 34 ज़िलनि खे पाण में मिलाए रुॻो हिकु सूबो ठाहिणु घुरिजे। तारीख़ जो अलमियो इहो बि आहे त बरतानवी राज में सूबाई ख़ुदि मुख़्तियारी लाइ जदोजहद जी दावेदार मुस्लिम लीग जे तॾोके सेक्रेटरी जनरल मोहम्मद यूसुफ खटक इहो पिणु चयो त इन सां पाकिस्तान में सूबाईयत जो ख़ात्मो ईंदो। अलबत्ता मुस्लिम लीग जो तॾोको सदर चौधरी ख़लीक़ुज़मान इन सवाल ते ज़ाती तौरु मुंझियल हो। पंजाब जे तॾोके वॾे वज़ीर मियां मुमताज़ दौलताना पाकिस्तान में वफ़ाक़ी निज़ाम जी मुखालफ़त कंदे मुल्क में वहदानी याने इख़्तियारनि जी मरकज़ियत ते ॿधल निज़ाम ते ज़ोर ॾिनो, जेको पंजाब जे हक़ में हक़ीक़ी वफ़ाक़ियत न पर वहदानी निज़ाम हो। सिंध मां अल वहीद इख़बारनि जी सख़्त मुखालफ़त कई, जंहिंखे अॻिते हली इन ई ॾोह जी सज़ा में बिना कंहिं नोटिस जे बंदि कयो वियो। बहरहाल घण तरफ़ी मुखालफ़त सबबि इहो मनसूबो आइन साज़ असेंबलीअ तरफ़ां जनवरी 1953 ताईं मुलतवी कयो वियो। सिंध मां साईं जीम सैयद सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान जी हैसियत में इन जी सख़्त मुखालफ़त कई, ऐं इन सां गॾु सिंध हारी कमेटी पिणु इन ते निहायत सख़्त मौक़ुफ़ इख़्तियार कयो। तारीख़ जे रिकॉर्ड ते इहा ॻाल्हि बि रहणु घुरिजे त पाकिस्तान जी आइन साज़ असेंबली जे डिप्टी सदर MH गज़दर पिणु वन यूनिट जे फार्मूला जी मुखालफ़त कई। असल में बंगाल में मुस्लिम लीग जी शिकस्त ऐं हुसैन शहीद सरवर्दी जी अवामी लीग ऐं फज़ले हक़ जी केशिक सिरामिक पार्टीअ जे इतिहाद यूनाइटेड फ्रंट पारां 319 सीटुनि मां 233 सीटूं हासिलु करण खां पोइ मुस्लिम लीग
ऐं पंजाब ॿई दिलि में इहो तइ करे चुका हुआ त वन यूनिट जे क़याम खां सवाइ संदन नाजाइज़ मुफ़ादनि जो पूराव थी न सघंदो। हक़ीक़त इहा आहे त सिंध में वन यूनिट ख़िलाफ़ तहरुक उन जे क़याम खां अॻु ई शुरू थी चुको हो। कामरेड हैदर बख़्श जतोई इन बाबति तमामु सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार कयो ऐं इन खे ग्रेटर पंजाब सां ताबीर कयो। सिंध असेंबली जे मेंबरनि पीर हुसैन बख़्श, सरदार अली गोहर, अली नवाज़ ॾहराज, अमीर बख़्श महर, मीर सुंदर ख़ान सुंदराणी, शफ़क़त हुसैन मूसवी, अब्दुल हमीद जतोई, सैयद ख़ैर शाह ऐं मीरुल्ला बचाणी हिकु गॾियल बयानु जारी करे इन खे रद्द कयो। इन मरहले ते सिंध जे अॻूणे घरू वज़ीर काज़ी मोहम्मद अकबर पिणु इन जी मुख़ालफ़त कई। 13 आगस्ट 1956 ते नवाब शाह में ऑल पार्टीज़ कन्वेंशन थियो, जंहिंजी एडवोकेट ग़ुलाम क़ादिर सदारत कई। इन कन्वेंशन में 15,000 माण्हू शरीक थिया, जिन मां लॻभॻि 10,000 हारी हुआ। सिंध जे अज़ीम फर्ज़न काज़ी फैज़ मोहम्मद जो इन में अहम किरदारु हो। हिन कन्वेंशन में सिंध जी सलामतीअ नाले हिकु कमेटी पिणु ठही। होॾां वन यूनिट जी हिमायती धुर बि ख़ामोश वेठल न हुई ऐं नेठ 3 सितंबर 1954 ते वन यूनिट लाइ बाक़ाइदा इजलास कोठायो वियो, जंहिं में ऐवान जे 56 मां 32 मेंबरनि शिरकत कई। सिंध ऐं पंजाब जो वन यूनिट बाबति तज़ाद वधीक चिटो तॾहिं थियो जॾहिं पंजाब जे मलिक फिरोज़ ख़ान नून इन जी पुरज़ोर हिमायत कई ऐं सिंध जे तॾोके वॾे वज़ीर पीरज़ादे अब्दुल सत्तार इन जी सख़्तु मुख़ालफ़त कई। इन लाइ जवाज़ इहो पेश कयो वियो त मुल्क जी मख़सूस हालतुनि सबबि पाकिस्तान में ज़ूनल वफ़ाक़ियत जो मॉडल ठही बीहंदो, जॾहिं त ज़ूनल वफ़ाक़ियत जो वन यूनिट जे तसवुर सां को बि तालुक़ु न हो। बेल्जियम में अॼु बि ज़ूनल वफ़ाक़ियत जो निज़ाम आहे। 1940 जे ठहराव खे पिणु ज़ूनल वफ़ाक़ियत चई सघिजे थो। इजलास में पीरज़ादे अब्दुल सत्तार, सरहद जे ख़ान क़यूम ख़ान ऐं बंगालियुनि सख़्तु मुख़ालफ़त कई। कराची सिंधी कमेटी 3 नवंबर 1954 ते इजलास कोठाए इन जी मुख़ालफ़त कई ऐं पीरज़ादे अब्दुल सत्तार जे किरदार जी वाखाण कई, जॾहिं त पीरज़ादे अब्दुल सत्तार सॼी सिंध जो हंगामी दौरो करे अवाम खे मुतहरिक करण जी कोशिशि कई। सिंध जी पुरज़ोर मुख़ालफ़त ॾिसी तॾोके गवर्नर जनरल ग़ुलाम मोहम्मद सिंध मां पीर अली मोहम्मद राशिदी खे पाण सां मिलायो ऐं मथसि इहो बार रखियो त हू सिंध में इन लाइ साज़गार माहौल पैदा करे जो हू न रुॻो हिकु ज़हीन सियासतदान ऐं दानिश्वर हो, पर मोहम्मद अयूब खोड़े जे पिणु तमामु वेझो हो। नतीजे में 18 नवंबर 1954 ते पीर अली मोहम्मद राशिदी हिकु प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए इन रिथा जी हिमायत कई ऐं सरकार पारां वाज़े कयो त मुख़ालफ़त कंदड़नि खे हुकूमत सख़्तीअ सां मुंहुं ॾींदी। तारीख़ जो हिकु अलमियो इहो बि आहे त वन यूनिट जे लागू करण जो ज़िम्मो पंजाब जे हुक्मरान तबिके हिकु डमी वज़ीर आज़म मोहम्मद अली बोगरा खे ॾिनो, जेको हिकु बंगाली हो। 22 नवंबर ते बोगरा सिंध में अची सिंध जे सियासतदाननि जो इजलास कोठायो ऐं मथनि ज़ोर भरियो त हू वन यूनिट जी हिमायत कनि। सिंध इन इजलास खां पोइ बरी थी ऐं नतीजे में सिंध जे क़ौमी आवाज़ बणियल अख़बार अल वहीद खे बंदि कयो वियो। इन ई इजलास में बोगरा वन यूनिट जे निफ़ाज़ बाबति ऐलान कयो हो। इहो बि तारीख़ जो अलमियो आहे जो ख़ैरपुर पहिरें रियासत हुई जंहिं इन जी हिमायत कई, जंहिंखां पोइ बावलपुर रियासत पिणु ईअं कयो। नेठ सिंध असेंबली पारां वन यूनिट जे हक़ में ठहराव पास करण जी साज़िश तयारु थी ऐं वन यूनिट जी मुख़ालिफ़ पीरज़ादे अब्दुल सत्तार खे हटाए संदसि जाइ ते मोहम्मद अयूब खोड़े खे सिंध जो वॾो वज़ीर बनाइण जी रिथा तयारु थी। यादि रहे त अयूब खोड़े खे प्रोदा तहत 4 सालनि लाइ नाअहल करार ॾिनो वियो हो जो हिन कराचीअ खे सिंध खां जुदा करण जी मुख़ालफ़त कई हुई। मोहम्मद अली बोगरा जे वज़ीर आज़म थियण पुठियां बि साॻियो मुहरिक हो ऐं इहो ई सबबु हो जो नाज़ुमदीन जी हुकूमत बरतरफ़ करे हिकु बंगाली मोहम्मद अली बोगरा खे मुल्क जो वज़ीर आज़म बणायो वियो, छो जो पंजाब जे हुक्मरान तबिके इहो कमु हिकु बंगाली खां वठण ते घुरियो, छाकाणि त इहो राताओ बुनियादी तौरु हयो बि बंगाल जी अक्सरियती जमहूरी हक़ ते वियो हो। इन वक़्तु गवर्नर जनरल ग़ुलाम मोहम्मद ॼण त मुल्क जो मालिक बणियो वेठो हो। अयूब खोड़े खे आछ कई वई त हू जेकॾहिं वॾो वज़ीर थी वन यूनिट जी हिमायत में ठहराव बिल पास कराए त खेसि वन यूनिट जे क़याम खां पोइ मरकज़ी काबीना में पिणु वज़ीर करे खंयो वेंदो। अयूब खोड़ो उन वक़्तु सिंध असेंबली जो ठलो मेंबर बि न हो। खेसि टंडरे आदम शहदादपुर वारी सीट तां बिना मुक़ाबले खटरायो वियो। यादि रहे त संदसि ख़िलाफ़ काज़ी फैज़ मोहम्मद, राव फ़तेह मोहम्मद, आरिफ अली शाह,
ऐं डॉक्टर मजीद निज़ामी मुखालफ़त में बीहण पिए चाहियो, पर फार्म जमा कराइण वक़्तु 2 मील परे संदन गाॾियूं रोकियूं वयूं। हू पंधु करे बि पहुता, पर तेसीं फार्म जमा कराइण जो वक़्तु पूरो थी चुको हो ऐं ईअं अयूब खोड़ो बिना मुक़ाबले सिंध जो मेंबर ऐं पोइ वॾो वज़ीर चूंडिजी वियो। इहा सॼी हिकमत अमली पीर अली मोहम्मद राशिदी जी हुई। 11 डिसंबर 1954 ते नेठ सिंध असेंबली में 1 यूनिट जी हिमायत में ठहराव पेश कयो वियो, जेको पीर अली मोहम्मद राशिदी पेश कयो। इहो ठहराव कीअं पेश थियो ऐं पोइ कीअं पास थियो, इहो बि तारीख़ जो हिकु वॾो अलमियो आहे। सभ खां पहिरियों त इहो इजलास कराची बदिरां हैदराबाद में कोर्ट जे दरबार हाल में रखियो वियो ऐं उहे मेंबर जिन बाबति खोड़े ऐं राशिदीअ खे पक हुई त इहे मुखालफ़त कंदा, उन्हनि खे दरबार हाल त छा पर कोर्ट जे अहाते में ई अचणु न ॾिनो वियो। मीर ग़ुलाम अली टालपुर खे त गाॾीअ मां लहण शर्त खंभे खणी वञी उमरकोट रसायाऊं, जिते वरी उठिते चाढ़े खेसि मिठीअ में नज़रबंदि कयो वियो। 1 यूनिट जे इम्कानी मुखालफ़त कंदड़ मेंबरनि ते केस क़ाइमु कया विया ऐं नेठ 11 डिसंबर 1954 सिंध जी जदीद तारीख़ जो हिकु कारो ॾींहुं साबित थियो, जो जंहिं सिंध असेंबली खे सिंध जी वहदत ऐं ख़ुदमुख़्तियारी जो बचाव करणो हो, उन मां 1 यूनिट जी हिमायत में ठहराव पास थी वियो। सिंध असेंबली जे तॾोके 110 मेंबरनि मां 8 मेंबर गैर हाज़ुर या नज़रबंद रहिया, 98 मेंबरनि उन जे हक़ में वोट ॾिनो ऐं 4 मेंबरनि उन जी मुखालफ़त में वोट ॾिनो। इहे 4 मेंबर अब्दुल हमीद ख़ान जतोई, ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान भुरगड़ी, पीर इलाही बख़्श ऐं शेख ख़ुर्शीद अहमद हुआ। जॾहिं त साईं GM सैद खे अॻी नज़रबंदि कयो वियो हो। बहरहाल सिंध जे वजूद ते वार पंहिंजे मुहाफ़िज़ ऐवान मां थियो। मर्कज़ खे असल भउ सिंध मां हो। इन करे जीअं ई सिंध मां बिल पास थियो त 14 डिसंबर 1954 ते ऐलान कयो वियो त ईंदड़ साल 1 यूनिट जो क़याम अमल में अची वेंदो ऐं नेठ 14 अक्टूबर 1954 खां 1 यूनिट अमली तौरु लागू कयो वियो। मुश्ताक गोरमाणी नओं गवर्नर ऐं डॉक्टर ख़ान वॾो वज़ीर मुक़ररु थिया। ॾिठो वञे त 1 यूनिट जे क़याम जा मुख्य सबब 2 हुआ। हिकु त हुकुमरान तबिके खे बंगाल जी अददी अक्सरियत भाव नथी पए, जो खेनि डपु हो त जमहूरियत में हू अक्सरियत में खटे ईंदा, जॾहिं त मुल्क जे सॼे मिलिट्री ऐं सिविल ब्यूरोक्रेसी जो तालुक़ु पंजाब ऐं संदसि हमनवा टोले सां हो, जेके ओलह पाकिस्तान में हुआ। इन करे पेरेटी याने नाम निहाद बराबरीअ जे असूल तहत 1 यूनिट जो जवाज़ घड़ियो वियो। ॿियो त इन हुकुमरान तबिके सिंध, सरहद ऐं बलूचिस्तान जे वसीलनि जी फुरलुट करणु थे चाही ऐं नेठ इहो ई थियो। बंगाल खे पंहिंजे जमहूरी हक़ खां मुसलसिल महरूम रखियो वियो ऐं सिंध जी ज़मीनुनि, शहरनि, वसीलनि, ॿोली, अदब ऐं तारीख़ी वजूद तोड़े दाइमी अक्सरियती हैसियत ते जेके राताहा लॻा, इन जो हाञो असां न रुॻो अॼु ताईं भोॻे रहिया आहियूं, पर शायदि हमेशह भोॻींदासूं ऐं इहे घाव भरिजण जा ई न आहिनि। 7 अगस्त 1955 ते 1 यूनिट मुखालिफ़ मुहाज़ जो कराची में इजलास थियो, जंहिंजी कोर्ट शेख अब्दुल मजीद सिंधी ॾिनी। जॾहिं त इन इजलास जी सदारत ख़ान गफ़ार ख़ान कई। इन इजलास में साईं GM सैद, अब्दुल समद ख़ान अचकज़ई, कामरेड हैदर बख़्श जतोई ऐं ॿियनि अॻुवाणनि शिरकत कई। 1 यूनिट ख़िलाफ़ सिंध में जदोजहद तेज़ थी ऐं हक़ीक़त इहा आहे त सिंध जे अदीबनि, शाइरनि, दानिश्वरनि ऐं क़ौमी सियासी कारकुननि इन जदोजहद में मुहंदारीअ जो किरदारु अदा कयो। बज़्म सूफ़िया सिंध, सिंधी अदबी संगत, सिंध हारी कमेटी ऐं रूह रिहाण जे प्लेटफॉर्म तां सिंधी ॿोली, अदब, उन जे वजूद ऐं वसीलनि जे बचाव में घणतरफ़ी जदोजहद इन दौर में सिंधी समाज जी बुनियादी सियासी तरबियत कई। सिंधी शामूं, जशन लतीफ़ ऐं बज़्म सूफ़िया सिंध जा जलसा सिंध जे जदोजहद जा ग़ैर मामूली मुहाज़ हुआ। कामरेड हैदर बख़्श जतोई, साईं GM सैद, रसूल बख़्श पलीजो, काज़ी फैज़ मोहम्मद, शेख खयास, शेख अब्दुल मजीद सिंधी समेत सिंध में कहिड़ो वतन दोस्त अदब, शाइर, दानिश्वर, क़ौमी कारकुन हो जेको हिन सथ में शामिल न हो। क़ौमी शऊर जी अॾावत ऐं ॿधी जे हवाले सां बि इहो दौरु सिंध में ग़ैर मामूली हो। सिंध में मज़ाहमती अदब ऐं मज़ाहमती सियासत जा बुनियाद इन दौर में पिया। इहा अदीबनि, दानिश्वरनि, शाइरनि ऐं क़ौमी कारकुननि जी सगारी जदोजहद हुई, जंहिंजे नतीजे में सिंध जे नौजवाननि में क़ौमी शऊर पैदा थियो। 4 मार्च जी जदोजहद साम्हूं आई
ऐं सिंध में सगारी शागिर्द सियासत जा बुनियाद पिया। यूसुफ लगारी, यूसुफ टालपुर, लाला कादिर, इक़बाल तरीन समेत सभई शागिर्द अॻुवाण इन जदोजहद जी पैदावार आहिनि। हक़ीक़त में वन यूनिट ख़िलाफ़ घणतरफ़ी जदोजहद सिंधी समाज जी भरपूर तरबियत कई ऐं सिंध में क़ौमी शऊर ऐं क़ौमी मज़ाहमत ऐं तहरुक जो अमल तेज़ थियो। पर बदकिस्मती सां सिंध जो इहो क़ौमी शऊर अॻिते हली करे ग़ैर मामूली सियासी तनज़ीम जी शिकिल इख़्तियार न करे सघियो। जेतोणीकि इन जदोजहद खां पोइ सिंध में अनेक क़ौमी ऐं तरक़ी पसंद तनज़ीमूं ठहियूं, पर वरी बि कारकुननि जूं तनज़ीमूं ई रहियूं। इहे वॾी अवामी क़ौमी या इनक़लाबी तनज़ीमुनि जो रूप इख़्तियार न करे सघियूं ऐं हाणे त चइनि ॾहाकनि खां पोइ वन यूनिट जी जदोजहद दौरान उभरियल समूरियूं रिवायतूं ज़वाल पज़ीर नज़र अचनि थियूं। जेतोणीकि अॼु सिंध में वन यूनिट जे दौर खां 1000 भेरा वधीक ॾुखियूं हालतूं आहिनि, पर अॼु सिंध में अदीबनि, दानिश्वरनि, क़ौमी कारकुननि या क़ौमी सियासत जे दावेदार सियासी पार्टियुनि जो घुर्बल सगारो किरदारु नज़र नथो अचे। जेतोणीकि अॼोके ॾींहुं याने 1 जुलाई 1970 ते यहया ख़ान जे ऐलान तहत वन यूनिट टुटी वियो, जो उनखे वधीक हलाइणु हुक्मरान तबिके लाइ मुमकिन न रहियो हो। अॼु बज़ाहिर खणी वन यूनिट न हुजे, पर जंहिं ज़हनियत ऐं मुफ़ाद वन यूनिट ठाहियो हो उहा अॼु बि मौजूदु आहे ऐं जंहिं फुरलुट लाइ इहो क़ाइमु थियो, इहो मज़लूम क़ौमुनि जी फुरलुट जो सिरिश्तो अॼु बि अहिड़ो ई क़ाइमु आहे। इन करे हाणे असांखे वन यूनिट ख़िलाफ़ जदोजहद ते फ़ख़ुरु करण सां गॾोगॾु बुनियादी तौरु सिंध जे आईंदे लाइ सोचणो पवंदो ऐं पंहिंजे किरदार जो तयन करणो पवंदो। 1 जुलाई याने वन यूनिट जे ख़ात्मे वारे ॾींहं खे सिंध जो क़ौमी ॾींहुं करे मल्हाइणु घुरिजे। वन यूनिट जो क़याम ऐं सिंध जी मज़ाहमती जदोजहद, हीउ लेख हुयो मोहतरम जामी चांडियो जो। हाणे प्रोग्राम जो ॿियो लेख किताब म्याणी जी जंग मां पेश कंदासूं। हिन किताब जो लेखक आहे मोहतरम क़ादिर बख़्श निज़ामाणी ऐं लेख जो उनवान आहे हुक्मराननि जी ठाह पसंदी। 5 ऐं 6 फरवरी ते आइटोराम मीरनि सां कॉन्फ्रेंसूं कयूं, जिन में नसीर ख़ान ऐं मीर मोहम्मद ख़ान हैदराबाद जे मीरनि जे तरफ़ां, रुस्तुम ख़ान, संदसि पुट नसीर ख़ान ऐं मीर मोहम्मद ख़ान ख़ैरपुर वारा शामिल हुआ। दरबार में मीरनि तरफ़ां आइटोराम ते ज़ोर आंदो वियो त रुस्तुम ख़ान खे वापसि ख़ैरपुर जो रईस तस्लीम कयो वञे ऐं चार्ल्स नेपियर जी अॻुवाणी हेठि जेके अंग्रेज़ फ़ौजूं दरिया जे उभरंदे किनारे सां हैदराबाद ॾांहुं काहे रहियूं आहिनि, उन्हनि खे रोकियो वञे। हिन ज़माने में ख़ैरपुर तोणे हैदराबाद ॿिन्ही हंधनि ते अंग्रेज़नि जी जासूसी निहायत ज़ोर ते हुई। समूरनि मुखिया ग़ैर बलोच मुंशिन ऐं वज़ीरनि खे तोहफ़नि जी सूरत में ख़र्चियूं ऐं पेंशनूं आम ॾिनियूं वेंदियूं हुयूं, जिन जो दरबार में ज़ोर हो। ॿिया बलोच सरदार त छॾियो, पर ख़ुदि पंहिंजे अज़ीज़नि सां बि हुक्मरान मीरनि जो ठाह कोन हो। अंग्रेज़नि जी मुख़फ़ी एजेंटुनि जी सरगर्मियुनि खां मुतासिर थी हैदराबाद जा हाकिम हर तरह ऐं हर हालत में अंग्रेज़नि सां ठाह ते अचण लाइ मुंतज़िर हुआ। बज़ हालतुनि में त इहा ठाह पसंदी हद खां बि लंघी थी वई। मिसाल तौरु जॾहिं सर जॉन केन अफ़गानिस्तान सां पहिरीं जंग में फ़तह हासिल करे मोटियो ऐं बम्बई वेंदे हैदराबाद वटि पहुतो, तॾहिं मीरनि संदसि कामयाबी जी ख़ुशी में खेसि तोपुनि जी सलामी ॾिनी हुई। इन खां पोइ डिसंबर 1939 में जॾहिं कलात ते अंग्रेज़नि जे कब्ज़े ऐं ख़ान मेहराब ख़ान जी शहादत जी हैदराबाद में ख़बर पहुती, तॾहिं इन ई ख़ुशीअ में मीर नूर मोहम्मद ख़ान क़िले जे 21 तोबुनि जी सलामी ॾियारी ऐं सारे शहर में रोशनी करे जशन करण जा अहकाम जारी कया हुआ। पर ख़ैरपुर जे ॿुढड़े मीर रुस्तुम ख़ान ऐं मीरपुर जे माणकाणी मीरनि में इन जे बरक्स अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु काफ़ी नफ़रत ऐं हकारत जो जज़्बो हो। मुमकिन आहे त इन जो सबबु इहो हुजे जो अंग्रेज़नि पाण बि हैदराबाद खे वधीक अहम सम्झी पंहिंजनि कोशिशुनि ऐं सरगर्मियुनि जो उनखे ख़ासि तरह मर्कज़ बनायो हो। आम बलोचनि में बि हैदराबाद वारनि मीरनि जे इन ई ठाह वारी रवश ते आम नाराज़ पो हो। पर रुस्तुम ख़ान सां थियल ताज़े ज़ुल्म त खेनि निहायत सख़्तु नाराज़ कयो ऐं मंझंदि ॾाढो ताव हो। 2 फरवरी 1943 ते रुस्तुम ख़ान पंहिंजे किन ॿियनि अज़ीज़नि समेत हैदराबाद पहुची वियो ऐं 4 फरवरी ते मेजर आइटराम बि सर चार्ल्स नेपियर तरफ़ां नए मुआहिदे बाबति ॻाल्हियुनि हलाइण लाइ हैदराबाद आयो। रुस्तुम ख़ान जी हैदराबाद पहुचण ते ग़ुलाम अली ख़ान निज़ामाणी, मिर्ज़ा ख़ुसरो बेग ऐं यूसुफ ख़िदमतगार जी हिकु सफ़ारत सर चार्ल्स नेपियर सां मिलण लाइ मोकिली वई।
हिन सफ़ारत जनरल नेपियर खे ॿुधायो त रुस्तुम ख़ान सां इंसाफ़ करे खेसि वापसि रईस तस्लीम कयो वञे जो इन ई सवाल ते बलोचनि में निहायत सख़्तु ताव आहे। जेकॾहिं रुस्तुम ख़ान सां इंसाफ़ न थियो ऐं अंग्रेज़ हैदराबाद आया त बलोच तलवारुनि खणण ते मजबूर थींदा ऐं बलोचनि सां जंग करणु को चर्चो न आहे। जनरल नेपियर खे कावड़ आई जंहिं वफ़्त सां वधीक ॻाल्हियूं करण खां इनकार कंदे खेनि चयो त मां पाण जंग जे फ़ाइदे में आहियां ऐं ॾिसंदासूं त बलोची तलवारूं ऐं मुंहं सां भरण वारियूं बंदूकूं कीअं थियूं संगीननि ऐं गोलियुनि वारी बंदूकुनि जो मुक़ाबिलो कनि। सफ़ारत वापसि मोटी आई ऐं मीरनि खे जनरल जे इरादनि खां वाक़ुफ़ु कंदे खेनि ॿुधायो वियो त अंग्रेज़ जंग करणु थो चाहे, मगर मीरनि कंहिं बि क़िस्म जी जंगी तयारी जी का बि कोशिशि न कई ऐं तयारी वास्ते कंहिं बि क़िस्म जा अहकाम जारी न कया। होॾां एविट्राम ज़ाहिरी तरह अहदनामे जो पेश कयल मसवदो क़बूल कराइण पर हक़ीक़त में सर चार्ल्स नेपियर जी ख़ासि हिदायतुनि हेठि ॻाल्हियुनि खे जल्द खां जल्द नाज़ुक कड़ीअ ते पहुचाइण लाइ पंहिंजे ज़मीर जे बरख़िलाफ़ पंहिंजूं सरगर्मियूं शुरू कयूं। 5 ऐं 6 फरवरी ते एविट्राम मीरनि सां कॉन्फ्रेंसूं कयूं जिन में नसीर ख़ान ऐं मीर मोहम्मद ख़ान हैदराबाद जे मीरनि जे तरफ़ां, रुस्तुम ख़ान संदसि पुट ऐं नसीर ख़ान ऐं मीर मोहम्मद ख़ान ख़ैरपुर वारा शामिल हुआ। दरबार में मीरनि तरफ़ां एविट्राम ते ज़ोर आंदो वियो त रुस्तुम ख़ान खे वापसि ख़ैरपुर जो रईस तस्लीम कयो वञे ऐं चार्ल्स नेपियर जी अॻुवाणी हेठि जेके अंग्रेज़ फ़ौजूं दरिया जे उभरंदे किनारे सां हैदराबाद ॾांहुं काहे रहियूं आहिनि उन्हनि खे रोकियो वञे। ॿी हालत में बलोचनि खे तलवारूं खणण खां हू असल रोके न सघंदा। एविट्राम खेनि सलाह ॾिनी त अवल हू नए उहिदनामे खे क़बूल कनि त पोइ जनरल खे चढ़ाई न करण लाइ लिखियो वञे। 9 फरवरी ते मीरनि जा नुमाइंदा मेजर एविट्राम वटि आया ऐं अची हिकु क़बूलियत ते मोहरूं हयाऊं त मीर नओं पेश कयल अहदनामो क़बूल था कनि जंहिंजा शर्त मथे ॾिना विया आहिनि। 10 फरवरी 10 मुहर्रम हुई जंहिं करे इन ॾींहं ते का बि कार्रवाई न थी। नओं उहिदनामा मंज़ूर। मेजर एविट्राम वरी 12 फरवरी ते मीरनि वटि वियो जिते सभई मीर मौजूदु हुआ ऐं हिन नए उहिदनामे ते सयूं कयूं। जंहिंखां पोइ साॻे ॾींहुं मेजर एविट्राम चार्ल्स नेपियर ॾांहुं हिकु ख़त लिखियो जंहिंमें मीरनि जे नए उहिदनामे खे क़बूल करण जी ख़ुशख़बरी ॿुधाई। खेसि फ़ौजी चढ़ाई मुलतवी करण जी सलाह ॾींदे लिखियाईं त ही बेवकूफ़ मीर ॾाढा ॾिनल आहिनि छो जो हैदराबाद ते अव्हां जी काह बाक़ाइदा जारी आहे। काल हिननि हैदराबाद में गॾु थियल बलोचनि खे छड़ो छड़ करे वापसि मोटाए छॾियो आहे, पर जेकॾहिं अव्हां जी काह जारी रही त पोइ शायदि हिननि खे बि डप खां लाचार पंहिंजी जॾी सॼी फ़ौज खे जमा करे पंहिंजे बचाव जी कोशिशि करणी पवे। साॻे ॾींहुं अंग्रेज़नि हिकु ॿियो नाज़ुक मामिलो पैदा कयो। मरी क़बीले जो सरदार हयात ख़ान पंहिंजे किन माण्हुनि सां हैदराबाद अची रहियो हो त वाट ते सकरनि वटि हू जनरल जॉन जेकब जे घोड़े सवार रेजिमेंट जे छावणी खां अची रंघाऊ थियो। सर चार्ल्स जे हुकमनि मूजिबि कैप्टन जॉन जेकब हयात ख़ान खे संदसि 24 माण्हुनि समेत गिरफ़्तार कयो। हिन वाक़े मुतलिक़ सर विलियम नेपियर पंहिंजे किताब में फ़तेह सिंध में लिखे थो, जॉन जेकब खे हुकुम मिलियल हो त हू पंहिंजी कैम्प वटां कंहिं बि मुसलह बलोच खे लंघण न ॾिए ऐं जेको बि बाहथियार बलोच संदसि कैम्प जे भर पासे खां लंघे त उनखे गिरफ़्तार कयो वञे। 12 फरवरीअ ते 25 मरी अची जेकब जे कैम्प वटां लंघाऊ थिया। हिननि हथियारनि ॾियण या हेडक्वार्टर ॾांहुं हलण खां इनकार कयो जंहिं ते सर चार्ल्स जे हुकमनि हेठि खेनि गिरफ़्तार कयो वियो। मोहतरम क़ादिर बख़्श निज़ामाणीअ जे किताब जंग म्याणी मां मवाद पेश कयो वियो। हाणे प्रोग्राम जो टियों ऐं आख़िरी लेख मोहतरम अहमद ख़ान जमालीअ जे किताब विसारिया न विसरनि मां पेश करे रहिया आहियूं। हिन जे लेख जो उनवान आहे सिंध जे क़ौम परस्तनि ऐं तरक़ी पसंदनि खे गुज़ारिश। इंसानी समाज में क़बाइली वफ़ादारी ऐं लसानी तोड़े मज़हबी बंधण हमेशह जज़्बाती ऐं हिसास हैसियत सां हावी रहिया आहिनि। नौजवान ऐं अवाम खे मुश्तइल करणु या होश जे बदिरां जोश जे मुंहं में धिकणु या माणपे मां कढण लाइ मुस्तक़िल मुफ़ाद क़ुवतुनि लसानी मज़हबी ऐं मसलकी हरबा इस्तेमालु करे सॼे मुल्क जे सूबनि ऐं सूबनि जे मुख़्तलिफ़ अहम शहरनि जे अवाम ऐं नौजवाननि जी गॾियल ताक़त खे टोड़णु ऐं मुंतशिर करण लाइ जेका मख़सूस हिकमत अमली इख़्तियार कई, इहा हक़ीक़त हाणे राज़ न रही आहे। जनरल ज़िया जी टीम जिते मज़हबी जमायतुनि खे मसलकी बुनियादनि ते बि टोड़ियो त उते जहादी जथा पिणु ठाराया
अहिड़ी तरह लसानी बुनियादनि ते तनज़ीमूं बि जोड़ियूं त किन क़ौम परस्तनि ते बि पंहिंजे पर में हथु पिणु रखियो या बज़ाहिर उन्हनि लाइ नरम रवैयो इख़्तियार कयो। घण रुख़ी हिकमत अमली इख़्तियार करे नौजवाननि ऐं अवाम खे अहिड़ी तरह विरहाइण ऐं मुतनफ़िर करण जो बुनियादी मक़सदु सिर्फ़ु इहो हो त जीअं मुल्क जे सभिनी जमहूरी क़ुवतुनि खे ऐं ख़ासि करे पीपल्स पार्टी खे कमज़ोर कजे। ज़िया उल हक़ या मुस्तक़िल मुफ़ाद क़ुवतुनि इन मक़सद जे लाइ सभिनी भुटो मुख़ालिफ़ क़ुवतुनि खे हर तरह सां पालियो ऐं इस्तेमालु कयो। अफ़गानिस्तान मां सोवियत यूनियन जी वापसि वञण खां पोइ अमरीका वटि ज़िया उल हक़ जी अफ़ादियत घटिजी चुकी हुई, जॾहिं त मुख़्तलिफ़ सबबनि जे करे अमरीका हाणे हिन खे टिकाणे ते लॻाइण बहितर या हालतुनि जी रोशनी में वधीक मौज़ून सम्झी आख़िरकार मेन गो, जंहिंखे महांगो ऑपरेशन बि सॾियो वियो, इन तहत गुम करे छॾियो। मुस्तक़िल मुफ़ाद क़ुवतूं जॾहिं पंहिंजी सरपरस्तीअ में लसानी मसलकी या जहादी मसइले जथा तयारु कराईंदियूं आहिनि त कुझु वक़्त खां पोइ उन्हनि जी तयारी ऐं आज़माइश खे परखण लाइ का न का वारदात कराए ॾिसंदियूं आहिनि त संदन हिकमत अमली केतिरी हद ताईं कारआमद थी आहे ऐं इन जा असर ऐं नतीजा कहिड़ा पैदा थी रहिया आहिनि त इन सां गॾोगॾु पंहिंजे असर हेठि पैदा कयल क़यादत जी ज़हानियत ऐं मक़बूलियत ऐं वफ़ादारी जी तकदोर पिणु कंदियूं आहिनि। 1988 में आम चूंडुनि खां अॻु हैदराबाद में मुसलह वारदात कराइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हो त हिकु तरफ़ उर्दू ॻाल्हाईंदड़ नौजवान ऐं अवाम MQM ॾांहुं धिकिजे ऐं उनखे पंहिंजो मुहाफ़िज़ सम्झण लाइ मजबूर थिए त ॿिए तरफ़ वरी सिंधी नौजवाननि ऐं अवाम खे वफ़ाक़ जे नाले में सियासत कंदड़ पीपल्स पार्टी या तरक़ी पसंद क़ुवतुनि जे बदिरां क़ौम परस्तीअ जे नाले में सियासत कंदड़ क़ुवतुनि ऐं इलेक्शनी उमेदवारनि जी हिमायत करण लाइ मजबूर कयो वञे। मुस्तक़िल मुफ़ाद क़ुवतुनि जे इन हिकमत अमली तहत उर्दू ॻाल्हाईंदड़ नौजवाननि ऐं अवाम त वाक़ई MQM खे पंहिंजो निजात ॾियारींदड़ या मुहाफ़िज़ सम्झियो, पर सिंध जे नौजवाननि ऐं अवाम हर हालत में पीपल्स पार्टी खे पंहिंजो सम्झियो। अहिड़ी तरह फ़सादी क़ुवतुनि जो मनसूबो अधु कामयाब थी सघियो। सभिनी मनफ़ी हरबनि, हरफ़तुनि ऐं मदाख़लतुनि जे बावजूदु मजबूर थी इक़्तिदार त बेनज़ीर जे हवाले कयो वियो, पर खेसि इख़्तियार न ॾिना विया। इख़्तियारनि खां महरूम ॾिनल इक़्तिदार बेनज़ीर भुटो खे वठणु खपे हा या न, इन ते अञा ताईं मुख़्तलिफ़ राया आहिनि ऐं तकरारी बहस जारी आहिनि। हिते इहो सुवालु पिणु बार बार कर खणी साम्हूं अची रहियो आहे त छा इहो महज़ इतफ़ाक़ हो जो लसानी जहिड़ा सिर्फ़ु पीपल्स पार्टी जी हुकूमत में थिया, या ॼाणी वाणी हिकमत अमली तहत ज़ुल्फ़कार अली भुटे जी हुकूमत में बि त वरी बेनज़ीर जी हुकूमत में पिणु कराया विया। इन अहम सवाल जा जवाब मुमकिन आहे त मुख़्तलिफ़ सियासी अॻुवाणनि वटि मुख़्तलिफ़ हुजनि, पर इन जे असरनि ऐं नतीजनि ते ग़ौर कबो त हक़ीक़त वाज़े थी वेंदी। लसानी, नस्ली, मसलकी ऐं जहादी बुनियादनि ते वक़्त ब वक़्तु छिकताण पैदा करण जो हिकु सबबु इहो बि आहे त जीअं इन्हनि बुनियादनि ते क़ाइमु कयल तनज़ीमुनि खे बार बार नई तवानाई ऐं नओं ॿारणु पिणु फ़राहम थींदो रहे त अवाम ऐं नौजवाननि खे संदन हक़ीक़ी ऐं असली बुनियादी समाजी ऐं मुआशी मसइलनि खां ओझल ऐं लातालुक़ पिणु रखी सघिजे। लसानी ऐं नस्ली जहिड़ा हैदराबाद ऐं कराची में थींदा हुजनि या दादू ऐं नवाबशाह में थींदा हुजनि, अहिड़ी तरह मसलकी ऐं मज़हबी नफ़रतुनि सां भरपूर बारूद कराची में इस्तेमालु कयो वञे, चाहे इस्लामाबाद या कोयटा में, कंहिं बि तरह इन जी हिमायत न करणु घुरिजे। न ई अहिड़ियुनि क़ुवतुनि खे अवाम जो दोस्त या कंहिं बि लसानी या मसलकी बिरादरीअ जो हमदर्द सम्झणु घुरिजे। जंहिं वक़्त खां इन गैर इंसानी बुनियादनि ते तनज़ीमूं ऐं जथा मुनज़िम करे समाज ऐं मुतहरिक कया विया आहिनि, इन वक़्त खां वठी हिन वक़्त ताईं मजमूई तौर ते जेका हवा हलंदी रही आहे, इन जे असरनि ऐं नतीजनि असांजे इंसानी समाज ऐं मुआशिरे खे मफ़लूज या यरगमाल बणाए रखियो आहे। को वक़्तु हो जो जॾहिं कराचीअ में फीडरल बी एरिया जे 3 सालनि जी हिकु न्याणी तरन्नुम खे किन सफ़ाक कातिलनि क़तलु कयो हो त इन वाक़े जे ख़िलाफ़ु सॼी कराची जी अवाम ऐं नौजवाननि गॾिजी मुसलसिल 3 ॾींहंनि ताईं शहर बंदि कयो हो ऐं हम आवाज़ बणिजी एहतिजाज कयो हो। अॼु उहो कराची विरहायल आहे। हिकु हिकु ॾींहं में केतिरा ई कुंदर मुख़्तलिफ़ बहाननि ऐं वफ़ादारियुनि जो खाज बणिजी रहिया आहिनि, पर पोइ बि गॾिजी या मुतहद थी केर बि एहतिजाज करण लाइ तयारु न आहे। आख़िर छो इंसानी रत खे सिंधी ऐं उर्दू या उर्दू ऐं पश्तो या अहले हदीस या अहले सुन्नत या शिया सुन्नी रंग में मापण जो कहिड़ो जवाज़ आहे।
इख़्तिलाफ़ राय खे नफ़रत ऐं दुश्मनी जो रंग ॾियणु कीअं दुरुस्त आहे, आख़िर इन मनफ़ी रुझान मां कीअं छुटकारो हासिलु कबो, गॾियल समाजी, मुआशी, इक़्तिसादी, मुआशरती ऐं सियासी मसइलनि ते गॾिजी जदोजहद हलाइण जे बदिरां हिक ॿिए खां नफ़रत करणु ऐं उन्हनि मसइलनि जे लाइ इक़्तिदारी क़ुवतुनि या ज़िम्मेवार धुरियुनि जे बदिरां हिक ॿिए जो खून वहाइणु या हिक ॿिए खे ज़िम्मेवार सम्झण सां कंहिंखे फ़ाइदो थी रहियो आहे। इन हवाले सां हीअ हक़ीक़त अर्ज़ु करणु बेमहल न थींदी त हुकूमती इदारा तालिबान ऐं जहादी जथनि जे हथ में यरगमाल ऐं मफ़लूज थियल अवाम ऐं नौजवाननि खे जेसिताईं हिननि जे तरफ़ां पेश कयल इस्लामी निज़ाम ऐं इस्लामी अदल जे एवज़ अहिड़ो मुतबादिल सियासी नज़रियो ऐं अमली मुआशी निज़ाम पेश न कंदा जेको हिननि जे मसइलनि खे कामयाबीअ सां हल कंदड़ बि हुजे, त हिकु जहिड़ाई ऐं इंसाफ़ ते बीठल हुजे ऐं जेको अवाम ऐं नौजवान खे हर तरह मुतमइन बि कंदड़ हुजे, त संदन ज़हनी इस्लाह करण जे क़ाबिल पिणु हुजे, तेसिताईं मुस्तक़िल बुनियादनि ते खेनि इन्हनि मनफ़ी ऐं इंसान कश हलकनि ऐं क़ुवतुनि जे असर मां न कढी सघिबो। इन करे ज़रूरी आहे त मुकमिल मुतबादिल मुतहरिक इंसान दोस्त अहिड़े नज़रियाती निज़ाम लाइ राह हमवार करण जो माहौल पैदा कयो वञे जेको हर कंहिं क़िस्म जी नफ़रत, ॾाढ ऐं फुरलुट खां पाक हुजे, यानी उतां जी अवाम ऐं नौजवाननि खे नज़रियाती मुतबादिल मुकमिल निज़ाम लाइ ज़हनी तौर ते तयारु करणु घुरिजे। जेतिरे क़दुरु सिंध ऐं सिंध जे मजमूई मुफ़ादनि जो तालुक़ु आहे त इन सिलसिले में इहो अर्ज़ु करणु ज़रूरी थींदो त सिंध जूं उहे सभु सियासी जमायतूं जेके क़ौम परस्ती या तरक़ी पसंदीअ जे झंडे हेठि सियासत करे रहियूं आहिनि, उन्हनि खे घुरिजे त इहे बि थधे सीने सां, संजीदगीअ सां ऐं हक़ीक़त पसंदीअ सां सिंध जी ज़मीनी हक़ीक़तुनि खे नज़र में रखी सियासत कनि। इहा सिंध जी बदकिस्मती आहे या हालतुनि जो जबर चइजे त सिंध में ॿियनि केतिरनि ई मुल्कनि तोड़े पाकिस्तान जे ॿियनि सूबनि ऐं इलाइक़नि मां बेशुमार ख़ानदान लॾे अची हिते आबाद थिया आहिनि। इन्हनि बेशुमार ख़ानदाननि मां चंद या महदूद ऐं मुख़्तसिर तादाद अहिड़नि ख़ानदाननि जो बि आहे जेके विरांगे खां अॻु हिते अची आबाद थिया आहिनि। इहो बि दुरुस्त आहे त हिते लॾे आयल ख़ानदाननि सां वास्तो रखंदड़ केतिरा ई सियासी अॻुवाण ऐं कारकुन पंहिंजो पाण खे हिन धरतीअ सां जोड़ण ऐं हिन धरतीअ जे अवाम दोस्त जमहूरी क़ुवतुनि सां सहकार करण जे बदिरां अञा ताईं ॿियनि सूबनि मां उभरियल सियासी क़ुवतुनि या सियासी क़यादत खे पंहिंजो सियासी क़िबलो तस्लीम करे रहिया आहिनि। पर इहा पिणु हक़ीक़त आहे त सिंध में मुख़्तलिफ़ दौरनि में अची आबाद थियल हज़ारे ख़ानदान अहिड़ा बि आहिनि जिन सां वाबस्ता नौजवान ऐं सियासी कारकुन सिंध दोस्त ऐं अवाम दोस्त किरदारु अदा करे रहिया आहिनि। इन करे छा इहो सिंध जे मजमूई मुफ़ादनि वटां न थींदो त अहिड़नि सिंध दोस्त ऐं अवाम दोस्त कारकुननि खे अमली तौरु पंहिंजनि सिफ़ुनि में शामिलु कजे, उन्हनि खे पंहिंजी जमायतुनि में जाइ ॾिजे। इहा केॾी न हैरत जी ॻाल्हि आहे जो जेकॾहिं हिकु तरफ़ मख़सूस लसानी तनज़ीमूं उन्हनि सां वाबस्ता नौजवाननि ऐं सियासी कारकुननि खे कंहिं बि सिंध दोस्त ऐं अवाम दोस्त क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद जमायत में वञण जे ख़िलाफ़ु आहिनि, त ॿिए तरफ़ क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद तनज़ीमुनि जी क़यादत पिणु उन्हनि खे पाण सां अमली तौरु शामिलु करण लाइ अञा ताईं पंहिंजो पाण खे ज़हनी तौरु तयारु न करे सघी आहे ऐं न ई इन सिलसिले में संजीदगी सां कोशिशि करे सघी आहे। मुख़्तलिफ़ लसानी बिरादरियूं ऐं सक़ाफ़ती अक़लियतूं सिंधी क़ौम जो हिसो आहिनि। इन्हनि बिरादरियुनि सां वास्तो रखंदड़ जेके बि नौजवान ऐं सियासी कारकुन सिंध दोस्त ऐं अवाम दोस्त सियासत करण लाइ तयारु थी सघनि था या अहिड़ो किरदारु अदा करे रहिया आहिनि, उन्हनि खे पंहिंजो सियासी साथी बनाइणु कंहिंजे बि मुफ़ाद में थींदो। ॼाणाई या अणॼाणाई में किथे ईअं त न आहे जो क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद सियासत कंदड़ क़यादत बि इहो ई करे रही आहे जेको नसल परस्त लसानी टोलो चाहे रहियो आहे। आख़िर हेॾी सारी चङी मोचारी आबादी ऐं अहम शहरुनि में रहंदड़ इंसाननि खे ॿियनि जे रहम करम ते छॾे ॾियण सां या लातालुक़ थियण सां कंहिंखे फ़ाइदो थींदो। कराची, हैदराबाद ऐं सिंध जे ॿियनि शहरनि में आबाद थियल बलोची, पंजाबी, पश्तो, सराइकी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ नौजवाननि ऐं सियासी कारकुननि खे नज़रअंदाज़ करणु या सभिनी सां साॻियो लातालुक़ीअ वारो रवैयो इख़्तियार करणु कीअं दुरुस्त आहे। पंहिंजा हम ख़्याल सियासी दोस्त ऐं सियासी हमसफ़र ठाहिण ई त जदोजहद जी कामयाबीअ ॾांहुं वेंदड़ रस्तो आहे। कराची, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास समेत सिंध जे केतिरनि ई शहरनि में पाकिस्तान ठहण खां पोइ बि लखें बलोच ख़ानदान बि लॾे अची आबाद थिया आहिनि। इन्हनि लखें ख़ानदाननि सां तालुक़ु रखंदड़ नौजवान ऐं सियासी कारकुननि खे पंहिंजी सिफ़ुनि में शामिलु करे मुतहरिक किरदारु अदा करण जे सिलसिले में असांजे तरफ़ां कहिड़ी कोशिशि कई वई आहे,
अहिड़ी तरह कराची ऐं हैदराबाद समेत सिंध जे सभिनी शहरनि में आबाद थियल उर्दू ॻाल्हाईंदड़ ख़ानदाननि सां तालुक़ रखंदड़ लखे नौजवान ऐं सियासी कारकुननि खे सियासी लिहाज़ सां पंहिंजो बनाइण में असांजे तरफ़ां पाण मुरादो केतिरी कोशिशि कई वई आहे ऐं मंझंदि पंहिंजाइप जो अहसासु पैदा करण लाइ ऐं पंहिंजी तहरीक जो हिसो बनाइण लाइ माहौल केतिरो सुठो मुसबित ऐं साज़गार बनाइण जी कोशिशि कई वई आहे। सभिनी उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे हिकु लसानी ऐं नस्ली टोले जे खाते में शामिलु करणु ऐं उन्हनि जो साथी सम्झी उन्हनि खां परे रहण मां कंहिंखे फ़ाइदो हासिलु थी रहियो आहे। किथे ईअं त न आहे जो क़ौम परस्ती ऐं तरक़ी पसंदी जे नाले में सियासत कंदड़ दोस्त पाण ॼाणाई या अणॼाणाई में नसल परस्ती ऐं तंग नज़रिए जो शिकार थी रहिया आहिनि। सिंध में मोहतरम अहमद इब्राहिम जोयो, कामरेड सोबो ज्ञान चंदाणी, मोहतरम रसूल बख्श पली जो, जाम साकी, ताज बलोच, सिराज मेमण, आगा सलीम, हमीन सिंधी ऐं ॿिया केतिरा ई बुज़ुर्ग अदीब, दानिश्वर ऐं सियासतदान मौजूदु आहिनि त नई टही में पिणु केतिरा ई अॻुवाण ऐं लेखक अहिड़ा आहिनि जेके इन सिलसिले में थिंक टैंक जो किरदारु अदा करे सघनि था। कावड़ ऐं उबराही में ॿियनि खे मयार ॾियणु या ॿियनि खे ॾोही करार ॾियण जे बदिरां सिंध जे वसी ऐं मुस्तक़िल मुफ़ाद में इहो सोचणु घुरिजे त असां सिंध वासियुनि जो, सिंध जो ऐं असांजी जदोजहद जो मुफ़ाद छा में आहे। सिंध जे क़ौम परस्तनि ऐं तरक़ी पसंदनि खे गुज़ारिश मोहतरम अहमद ख़ान जमाली जे किताब विसारिया न विसरनि मां चंद सिफ़ा अवां जी ख़िदमत में पेश कया विया। सामाईन कुझु वर्क़ किताब मां अॼोके प्रोग्राम में मोहतरम जामी चांडियो जो लेख 1 यूनिट जो क़याम ऐं सिंध जी मज़ाहमती जदोजहद, ॿियो लेख मोहतरम क़ादिर बख़्श निज़ामाणीअ जे किताब जंग मियाणीअ मां वरितलु हुयो। टियों लेख मोहतरम अहमद ख़ान जमाली जे किताब विसारिया न विसरनि मां वरितलु हुयो। सामाईन अॼोके प्रोग्राम कुझु वर्क़ किताब मां जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन